प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा। श्री कृष्ण भगवान जी उस्तति असां श्रीमद भगवत गीता ते सत्संग शुरू करे रहिया आहियूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अरिड़ो अध्याय हली रहियो आहे, मोक्ष संन्यास, जेको सभिनी अध्यायनि जो सार आहे। 17 अध्यायनि जो सार ही अरिड़ो अध्याय। तंहिंमें कर्म योग जी ॻाल्हि आई। 15 नंबर श्लोक ताईं असां ॿुधोसीं। श्री कृष्ण भगवान चयो कि मनुष्य कर्तापन छॾे ॾे, कर्म करे पर अहंकार छॾे ॾे कि मां थो ही कर्म कयां। त प्रश्न तो पैदा थिए, इहो कीअं छुटंदो कर्तापन? त कृष्ण भगवान अची मां सम्झायां थो न कीअं छुटंदो। छो त सच्चाई इहा ई आहे। जेका सच्चाई हूंदी आहे उनखे स्वीकार करण में मेहनत न लॻंदी आहे, कूड़ खे छॾण में मेहनत लॻंदी आहे, पर सत्य खे स्वीकार करण में कहिड़ी मेहनत? जेका शइ आहे सा आहे, कूड़ खे छॾण में मेहनत लॻंदी आहे। त कृष्ण भगवान चएसि थो, अगरि तूं न बि मञी मुंहिंजी ॻाल्हि, त बि सच्चाई इहा ई रहंदी कि वास्तव में कर्ता कोई आहे ई कोन, मनुष्य कर्ता आहे ई कान। त कर्ता केरु आहे? त कृष्ण भगवान चयसि, तूं सोच कर्ता केरु आहे, करण वारो केरु आहे। कोई बि असां कर्म कंदा आहियूं त या त हिननि इंद्रियुनि सां कंदा आहियूं, हथ या पेर, या मन सां प्रेरणा वठी कंदा आहियूं, या बुद्धीअ सां अकुल कोई ज्ञान हासिल करे कंदा आहियूं। त हिननि में असां किथे आहियूं? असां त हिननि में आहियूं ई कोन। 5 ॾींहंनि में न को असां शरीर आहियूं, न को असां इंद्रियूं आहियूं, न को असां चेष्टा आहियूं, न को असां कर्ता आहियूं। कोई चई सघे थो कि भाई मां ई त इंद्रियुनि खे चवंदो आहियां हाणे ही कमु कर, हाणे हीअं कर। अरे तूं बि कोन चवंदो आहीं, छो त तूं जेको आहीं आत्मा स्वरूप, तूं कुछ कंदो ई कोन आहीं। कृष्ण भगवान तो चए कि आत्मा कुछ कंदी ई कान्हे, स्वरूप असां सभु स्वरूप सां कुछ कंदा ई कोन आहियूं। ही सभु असांजे ॿाहिरि थींदो आहे। ऐं इहा ई सार ॻाल्हि आहे सॼे भगवत गीता जी, साक्षी भाव। एतिरी ॻाल्हि सम्झ में अची वञे, 2 अखर साक्षी अनुभव में अची वञे त सभु हासिल थी वियो। कि असां रुगो ॾिसण वारा आहियूं ऐं उन साक्षीअ खे ॾिसण वारो कोई कान्हे। उन खां पोइ एंड ॿिया धर्म त हुते वञी बीह रहिया कर्ता ते। संसार में जेतिरा बि धर्म आहिनि, जेतिरा बि, उहे साक्षी भाव ते कोन पहुची सघिया। हू कर्तापन ते पहुता, कर्ता ताईं। तॾहिं त चयनि, ये करो ये मत करो, ऐसा करो ऐसा मत करो। आज्ञाऊं ॾिननि हर धर्म, हर ग्रंथ कि हीअं कर हीअं न कर, ही सुठो अथई ही ख़राब अथई, ही पाप अथई ही पुण्य अथई। उते बस ओसि ताईं पहुता, कर्ता ताईं। पर अद्भुत आहे असांजो सनातन धर्म, जेको साक्षी भाव ताईं पहुची वियो। कर्ता खां बि अॻिते कोई आहे, पुठियां करण वारे खे जे पुठियां बि कोई आहे जेको कुछ कंदो ई कान्हे। उनखे साक्षी भाव चइबो आहे। कृष्ण भगवान चए थो, उनखे अनुभव कर ऐं पोइ ॿाहिरां भली सभु कर्म तुंहिंजी साक्षी में थींदा रहनि। सभु कर्म कर, पोइ तोखे टच न कंदा उनजा फल, न तोखे पाप लॻंदो न पुण्य लॻंदो। सभु क्रियाऊं कर, शरीर पंहिंजो कमु करे, मन पंहिंजो कमु करे, तूं ॾिसो उनखे रुगो, बुद्धि पंहिंजो कमु करे। पोइ जॾहिं तूं उन्हनि सां अटैच कोन थींदे त उहे जितां आया आहिनि होॾां वापसि हलिया वेंदा। प्रकृतिअ मां आया आहिनि इहे, ऐं प्रकृतिअ में वापसि लीन थी वेंदा।
मन भी वापसि हलियो वेंदो, बुद्धि भी लीन थी वेंदी। त इहो ई आहे साक्षी भाव। नंढा नंढा असां प्रयोग करे सघूं था घर में। जीअं बुख लॻे त असां ॾिसूं बुख शरीर खे लॻी आहे, रोटी हथ खणनि पिया था, वात में विझनि पिया था ऐं तृप्ति थी रही आहे, भोजन वञी रहियो आहे त तृप्ति बि थी रही आहे, रस बि अची रहियो आहे। इहो तॾहिं थींदो जॾहिं असांजो दायरो सुविधाऊं जो घटि हुजे। भाई बचपन में इहो मां अनुभव कयो आहे, तव्हां बि कयो हूंदो। बचपन में असां हर हिक शइ खे गहराई सां खणंदा हुआसीं। रोटी बि खाईंदा हुआसीं त स्वाद वठी करे, छो त उन ज़माने में वधीक सुविधाऊं कोन हुयूं। अॼु ॿार मोबाइल बि थो हलाए, रोटी बि थो खाए ऐं टीवी बि हली रही आहे। त हिन सां उहा एकाग्रता अचे किथां, वो साक्षी भाव उत्पन्न थे किथां। ऐं केवल ॿार न, वॾा भी त इहो करे रहिया आहिनि। टीवी बि हली रही आहे, रोटी बि खाई रहिया आहिनि ऐं वरी ॻाल्हाए बि रहिया आहिनि। इहो मूंखे सम्झ में न ईंदो आहे कि हिन जे पुठियां लॉजिक छा आहे कि रोटी खा ऐं ॻाल्हाईंदे रोटी खा। ऐं ॾाढा त शान सां चई ॿुधाईंदा आहिनि कि असां खाईंदे ॻाल्हियूं बि कंदा आहियूं। त रोटी कॾहिं खाईंदा आहियो? चवंदा रोटी बि खाईंदा आहियूं न गॾोगॾु। मतिलबु तो रोटी त खाधई, पर तो साक्षी थी करे रोटी कोन खाधई। तो ॾिठई कान कि मां छा खाधो, उनजो स्वाद कहिड़ो हो, उहा क्रिया हथनि कीअं कई, तुंहिंजो ध्यानु न हो। तो ॻाल्हायो बि, पराई पचर बि कई, फालतू बि ॻाल्हाई, टीवी बि हले पई या म्यूजिक हले पियो। इहो तो मुश्किल आहे कि तूं हर तरफ़ ध्यानु ॾेई सघे। रोटीअ में बि ध्यानु हुजे, ॻाल्हियुनि में बि ध्यानु हुजे ऐं म्यूजिक में बि ध्यानु हुजे। मुश्किल आहे कि सभिनीनि में ध्यानु नथी करे। त चवण जो मतिलबु अॼु जे समय में सुविधाऊं ॾाढियूं वधी वियूं आहिनि ऐं जीअं सुविधाऊं वधियूं तीअं असांजो साक्षी भाव खंडित थी वियो, फैलिजी वियो, सिकुड़ थी वियो, खंड थी वियो। त हिकु मूंखे नज़र अचे थो, अॻे ज़मानो जेको हो, जॾहिं सुविधाऊं घटि हुयूं, मनोरंजन जा साधन घटि हुआ, त एकाग्रता वधीक हुई। एकाग्रता वधीक हुई त माण्हू में संभावना हुई साक्षी भाव उपलब्ध थियण जी। त अॼु बि कंहिं रोकियो आहे असांखे? अॼु बि त करे सघूं था, सुविधाऊं हुजनि भली हुजनि। इहो ई त फ़र्क़ु आहे असांजे भारत में ऐं फॉरेन जे कल्चर में। पश्चिम जो माण्हू साक्षी भाव में त कोन जीअंदो आहे, हो त मन सां जीअंदो आहे ऐं तन जे तल ते जीअंदो आहे। त फॉरेन जा माण्हू रोज नओं चाहींदा आहिनि, हर शइ नई। ॿियो त छॾियो, जीवन साथी बि उते नओं चुनण जी आज़ादी आहे। तो उते हर शइ नई, फिल्म बि नई खपे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बि नओ। हिक मां बोर थियासीं हाणे ॿियो, हिक होटल मां रोटी खाई बोर थियासीं हाणे ॿी। त जिते नई शयूं आहिनि, जिते कौतूहल आहे, रोमांच आहे, अॻिते अञा ॿियो बि कुझु आहे, उते साक्षी भाव कोन हूंदो। असांजे भारत जी पुराणी परंपरा छा हुई कि बहुमुखी न थियो, हिक ई शइ में गहराईअ में वञो। हिकिड़ो ई पुस्तक अथव, भगवत गीता, वधीक लाइब्रेरी कोन अथव, इन खे पढ़ो, इन खे सम्झो, इन में गहराईअ में वञो। हिक ई ज़ाल अथव, हिकु ई पति अथव, 40-50 साल इन सां ई गॾु गुज़ारियो, त ऑटोमेटिक पोइ माण्हू स्थिर थी वेंदो। जॾहिं वधीक सुविधाऊं न हूंदियूं, सम्झिजो ॻाल्हि खे, वधीक न हूंदियूं त माण्हू पोइ स्थिर थी वेंदो कि हाणे हिते स्थिर थियणो आहे। थिर घर बैसो हर जन प्यारे। पोइ जॾहिं स्थिरता ईंदी, मन उचकंदो कोन, त पोइ धीरे धीरे उन में ई हिक ई शइ कंदे कंदे साक्षी भाव प्रकट थी सघे थो।
पर हाणे असांजे भारत देश में भी त हू थी वियो आहे, हू कल्चर अची वियो आहे। ख़ासि कर असांजो सिंधी समाज, जंहिंजो कोई धणी धोखी त आहे कोन। केरु आहे धणी धोखी सिंधियुनि जो? जेॾां उन्हनि खे जेको वठी वञे होॾां हली वेंदा आहिनि। कॾहिं फॉरेन जा माण्हू खीचे वठी ईंदा आहिनि, कॾहिं कोई पैसे वारा, कॾहिं कोई उद्योगपति, कॾहिं कोई चालाक समझ ॾाढो इंटेलिजेंट कोई गुरु संत हुजे त उहो कुझु भीड़ पंहिंजे तरफ़ खणी वेंदो आहे। त इन करे वधीक असांजो समाज डुकी रहियो आहे नई नई शयुनि में। रोज नओं खपे, रोटी भी नई, कपड़ा भी नवा, फैशन भी नवा। त साक्षी भाव ओतिरो ई ॾुखियो आहे, ओतिरो ई ॾुखियो आहे पंहिंजे भीतर वञणु। ॿाहिरां असां हिकु हिकु दफ़ो ॾिसी करे अगरि स्थिर थी वञूं त बि सुठो। हिकु हिकु दफ़ो संसार जो सुख हिकु दफ़ो ॾिसी करे ऐं स्थिर थी वञूं ऐं पोइ पंहिंजे भीतर वञूं, उहा खोज कयूं असली सुख जी, आनंद जी, पंहिंजे भीतर वञण जी, त बि ठीकु आहे। पर माण्हू पाण खे भुलिजी वञे, ॿाहिरि बसि भॼे, त मुश्किल आहे ॾाढो। जंहिंजी ॻाल्हि कृष्ण भॻवान पियो थो करे। साक्षी भाव थियण लाइ सुविधाऊं घटि, भीतर असां पंहिंजो पाण खे सुञाणूं ऐं ॿाहिरां सभु कर्म थींदो रहे। ॿाहिरां असांजे द्वारा सभु कर्म लिमिटेड कर्म हुजनि। को वॾा बि न जीवन में झमेला खड़ा कजो कि ही बि करणो आहे, हो बि करणो आहे, हाणे हे बि ज्वाइन कयो आहे, हाणे हो बि ज्वाइन कयो आहे। एॾा ज्वाइन न कजो, एंजॉय कजो। ज्वाइन छॾे करे एंजॉय पंहिंजे भीतर। ही क्लब बि ज्वाइन कयो आहे, ही किटी पार्टी में वेंदी आहियां, ऐं ये नओ सेंटर आहे जिते थोरो शिक्षाऊं मिलंदियूं आहिनि धर्म जूं, उते बि वेंदी आहियां, अमृत वेला बि वेंदी आहियां। इहो घटि कयो। असांजा कर्म घटि हुजनि त साक्षी भाव जल्दी थींदो। असांजो ॿाहिरो दायरो घटि हुजे त पोइ समय मिलंदो भीतर वञण जो। ॿाहिरि घटि कर्म क्षेत्र ऐं पंहिंजे लाइ वधीक समय, त पोइ छा थींदो? असां जेतिरा बि कर्म कंदासीं न, उहे अभिनय करे कंदासीं। अभिनय, एक्टिंग। भीतर में ख़बर आहे मां केरु आहियां, उहो अनुभव आहे, ऐं ॿाहिरां असां जीअं हलणो आहे तीअं ई हलंदासीं। त संसार में इहो बि चयो वियो आहे, रंगमंच समझी करे अभिनय कयो, ऐं ईअं अभिनय कयो जो कंहिंखे ख़बर ई न पए, तव्हांखे बि पतो हुजे कि छा थी रहियो आहे। पंहिंजे ई शरीर खां अलॻि, ऐं उन शरीर जा दुख सुख ईअं सम्झूं ॼण ॿिए कंहिंखे पिया था थियनि। मान अपमान भी समझू ॿिए खे पियो थो थिए। बादशाह राम हो, उहो ईअं कंदो हो। कॾहिं अची करे चए कि अॼु ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे राम, ईअं चवंदो राम अॼु ख़ुशि आहे पंहिंजो पाण खे। छो त अॼु हिनजी थोरी तारीफ़ थी वई आहे न, त दिमाग़ हिनजो ख़ुशि लॻो पियो आहे, मन बि प्रसन्न अथसि, ॾाढो फूलजी वियो आहे। अॼु हिनजी तारीफ़ थी आहे, चइनि माण्हुनि आदर ॾिनो आहे, ॿेरे पिया आहिनि 4 माण्हू, अॼु राम ख़ुशि आहे। वरी उहो ई बादशाह राम, स्वामी राम तीर्थ, उहो चवंदो मां बादशाह आहियां। त उहो स्वामी राम तीर्थ कॾहिं कॾहिं वरी चए अॼु ॾाढो मज़ो आयो, हिनखे अहंकार थी वियो हो राम खे, अॼु हिनजी फज़ीयत थी आहे, मूंखे मज़ो आयो। अॼु हिनजी बेइज़ती थी आहे, अॼु हिनजी निंदा थी आहे। तो कोई पुछेसि कंहिंजी निंदा थी आहे, चए हिनजी, राम जी, पंहिंजे ई नाले चवंदो हो, छो त हू हिन खां अलॻि थी चुको हो। अभिनय, इहो बि सिखणु खपे, अभिनय करण जी कला। हू अभिनय न जेको कंदा ई आहियो। अभिनय त हिकिड़ो नाटक माण्हू, हर कोई माण्हू पियो थो करे, मैं ऐसी मैं वैसी, उहो त कयो ई पिया था न, उहो त हुन सां, उहो कर्ता भाव सां पिया था कयो अभिनय।
काई चाहे मेरे को तो बस अब सब प्राप्त हो गया, अब मेरा मोह छूट गया। अभिनय, यो अभिनय तो कर्तापन सा व्यक्ति करे, अज्ञानता सा, अहंकार सा न, हू अभिनय अकर्ता थी करे असां अलग थियासीं। ऐं हाणे जेको शरीर जे द्वारा थिए थो उहो असां ॾिसी करे पिया था उन शरीर खां हाणे कमु पिया था करण आहियूं। उनजे लाइ पे चए पियो तो श्री कृष्ण भगवान कि अभिनय जीवन ईअं थियो ॼण नाटक हुजे। अभिनय ऐं अभिनय करण जो मौको मिलेव कॾहिं नाटक में त उहो अभिनय वरी ईअं कयो ॼण जीवन हुजे। अभिनय में ॼण जीवन सच में असां ओड़ा हुजूं, ओड़ो थी वञे। ओवर एक्टिंग न, बस जीअं जेको रोल मिले ऐं संसार में जेको रोल मिलियो आहे सो बि साक्षी थी करे असां कयूं। पोइ चाहे मान मिले चाहे अपमान मिले वो असां उन खां परे रहूं। मन दुखी थिए भली थिए, बुद्धि थोड़ो वीचार करे कि दुख थियो या सही थियो या ग़लति, वो भली करे असां ॾिसण वारा थी वञूं कि सभु इहो हिनखे पियो थो थिए। साधो मन का मान त्यागो, साधो मन का मान त्यागो, काम क्रोध संगत दुर्जन की, काम क्रोध संगत दुर्जन की, ताते अहने से भागो, साधो मन का मान त्यागो, साधो मन का मान त्यागो।
फरमाइनि था पंहिंजी बाणीअ में, साधो मन का मान त्यागो, इहो कर्तापन जो अहंकार छॾे ॾे। उन लाइ को उपाय था ॿुधाइनि कि छो ईअं थींदो आहे, असां अटैच थी वेंदा आहियूं, पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा आहियूं। उनजा 2 कारण ॿुधाइनि था साहिब, उहे छॾे ॾियो। हिकु त कामनाऊं छॾे ॾियो, इच्छाऊं छॾे ॾियो। इहे कामनाऊं ई तव्हांखे फासाईंदियूं आहिनि, जो तव्हां पंहिंजो स्वरूप भुलिजी करे शरीर सां ऐं प्रकृतिअ सां अटैच थी वेंदा आहियो। कामनाऊं त सांसारिक ई थींदियूं आहिनि, कामनाऊं त प्राकृतिक ई थींदियूं आहिनि। त प्रकृतिअ सां हिकु त जोड़ींदी आहे कामना। ॿियो, संगत दुर्जन की, उहा छॾे ॾियो। संग अहिड़े सां कयो जेको तव्हांखे तव्हांजो स्वरूप यादि ॾियारे, जेको तव्हांखे ॿुधाए कि तूं वास्तव में केरु आहीं, अहिड़े जो संग कयो। ऐं हुनजो संग छॾे ॾियो जेको तव्हांखे तव्हां खां ई दूर करे छॾे, तव्हांजी असली पहचान भुलाए करे ऐं तव्हांखे ग़लति संग में आणे करे चए कि तूं ऐसी, तूं विनीता। तव्हांजो असली स्वरूप भुलाए करे तव्हांखे या त तारीफ़ करे या तव्हांखे ग़लति दिशा में वठी वञे कि तूं कुछ बन, तूं अपनी पहचान बना। इनखे दुर्जन चइबो अथव, दुर्जन, जेको तव्हांखे परमात्मा खां दूर कराए, पंहिंजे असली स्वरूप खां दूर करे नकली शरीर जी पहचान वधाइण जी सलाह ॾे, जेको तव्हांखे कि तू कम है क्या, सोना, तू सोना है, तू कम नहीं है, तू पहचान बना अपनी, कुछ अपने पैरों पे खड़ी हो, तेरा नाम होना चाहिए। वो दुर्जन तव जेको इहा सलाह ॾेव। पर तव्हांखे छा लॻंदो आहे, उहो सज्जन आहे, ॾाढो भली माई आहे वीचारी, मुंहिंजो केॾो ख़्याल थी रखे, मूंखे चए थी पंहिंजे शरीर जी पहचान ठाहे, पंहिंजो नाम रूप वधाए। न, उहो सज्जन कान्हे, दुर्जन आहे। ऐं सज्जन तव्हांखे लॻंदो आहे दुर्जन। रामकृष्ण परमहंस वटि हिकिड़ो आयो सेठ, अहंकार सां भरियल, प्राकृतिक अटैचमेंट, शरीर खे सभु सम्झण वारो आयो। ऐं स्वामी रामकृष्ण परमहंस खे चयईंसि, मूंखे भॻवान सां मिलणो आहे, घणा पैसा लॻंदा? ईअं ई अची डायरेक्ट, मां ॿुधो आहे तव्हां भॻवान खे ॾिठो आहे, काली माता जो दर्शन कयो आहे तव्हां, मूंखे बि करायो। रामकृष्ण परमहंस खे चयईंसि। हाणे स्वामी रामकृष्ण परमहंस जो रोल अथव सज्जन जो, पंहिंजे स्वरूप जी पहचान कराइण वारे जो। पर शुरूआत कीअं थो करे, चएसि तो अच्छा, चई त तुंहिंजे दुकान ते मोकिले छॾियांसि काली माता खे, भॻवान खे। तो हुन चयईंसि हा, ईअं आहे पॉसिबल? हिन चयईंसि हा, सभु कुझु थी वेंदो, तूं पंहिंजी एड्रेस ॾेई छॾ, मां हुते मोकिलियांसि। हुन सेठ पंहिंजो कार्ड कढी करे ॾिनो, साईं हे मुंहिंजो पतो आहे, त हिते मोकिलियोसि भॻवान खे। त रामकृष्ण चयईंसि, हीअ त तुंहिंजे घर जो पतो आहे न, इहो थोरी तुंहिंजो पतो खपे। त हुन चयईंसि अच्छा, हीउ ॿियो कार्ड वठो, मां हिते ई हूंदो आहियां, लॻभॻि ऑफिस में मिलंदो आहियां, त हिते मोकिलियोसि। रामकृष्ण परमहंस चयईंसि, हीउ तुंहिंजे ऑफिस जो पतो आहे भाई, तुंहिंजो पतो किथे आहे? त हुन चयईंसि मुंहिंजो मतिलबु? रामकृष्ण चयईंसि तूं केरु इहो त ॿुधाए। त हुन चयईंसि मां फलाणो मल। चयईंसि न फलाणो मल त पोइ नालो रखियो वियो, हुन खां पहिरीं तूं केरु हुए? 60 खां पहिरीं तूं केरु हुए? तूं हुए त सही न, कुझु त हुए। हुन चयईंसि मतिलबु? रामकृष्ण चयईंसि वञ, पहिरीं पंहिंजो पतो ॻोल्हे आ, तूं केरु आहीं? जंहिं ॾींहुं तूं पंहिंजो पतो ॻोल्हे ईंदे, उन ॾींहुं मां भॻवान खे मोकिले छॾींदोमांइ हुते, वञ। इहो अथव सज्जन, जेको स्वरूप जो इशारो करे, सोई हमारा मीत, उहो ई असांजो दोस्त आहे, जेको असांखे असांजो पतो ॿुधाए कि असां केरु आहियूं। गुरु नानक बि इहो ई कंदो हो।
ऐं वो दुर्जन अथव जेको तव्हांजो असली स्वरूप भुलाए करे नकली पहचान ठाहिण जे लाइ प्रेरित करे ऐं वठी वञेव कंहिं सत्संग ग्रुप में ऐं चएव देख यहाँ तेरी कदर हो रही है ना, या तू हाईलाइट हो रही है ना यहाँ पे, देख तेरे को इतना प्यार कहीं और मिलेगा क्या। ये अहंकार ऐं कर्ता भाव वधाइण वारियूं ॻाल्हियूं आहिनि। तो तव्हां शरीर खे ई सभु कुझु सम्झी, शरीर जो जेको नालो आहे उनखे ई सभु कुझु सम्झी कॾहिं मान सहन कंदा, कॾहिं अपमान सहन कंदा, कॾहिं निंदा थींदव, कॾहिं उस्तति थींदव, पर ॿई नकली। तव्हां त भुलिजी विया कि तव्हां केरु आहियो वास्तव में। त साहिब चवनि था संगत दुर्जन की ताते अहनिस भागो, उतां वठी भॼिजो जिते दुर्जन रहंदा हुजनि, जेके तव्हांखे तव्हां खां ई दूर करे छॾनि, ऐं उनजे नज़दीक अचिजो जेको तव्हांखे तव्हांजो परिचय यादि ॾियारे कि तव्हां केरु आहियो। श्री कृष्ण भगवान भी यादि पियो थो ॾियारे कि असां केरु आहियूं। हुन रुगो एतिरो चयईं कि तव्हां ही बि कोन आहियो, तव्हां ही बि कोन आहियो, ही बि कोन आहियो, तव्हां करण बि कोन आहियो, इंद्रियूं बि कोन आहियो, मन बुद्धि भी कोन आहियो, तव्हां चेष्टा भी कोन आहियो, त केरु आहियो। त कृष्ण जी उहो बि मां ॿुधायां छा, तूं केरु इहो मां तोखे ॿुधायां, तूं खुद बि त प्रयास कर कि तव्हां केरु आहियो। इहो असां एतिरो ॿुधाए सघूं था, तव्हां ही त कोन आहियो, तव्हां मन कोन आहियो, बुद्धि कोन आहियो। भगवत गीता इहो ई थी करे सघे, तव्हां ही कोन आहियो, बाक़ी जेको बचे उहो तव्हां आहियो। उहो तव्हां खां वधीक ॿियो कोई अनुभव नथो करे सघे। छा ॿियो कोई सर्टिफिकेट ॾींदो कि तव्हां ही आहियो? छा ॿियो कोई तव्हां ॿिए कंहिंजो सर्टिफिकेट खपेव कि तव्हां सुठा आहियो या ख़राब आहियो? न, हर कंहिंखे पंहिंजी पहचान खुदि हुअणु खपे कि मां केरु आहियां भीतर सां। ॿिया ॾियनि न ॾियनि उनजी छा, उनखे कहिड़ी ख़बर आहे असां अंदर में कहिड़ा आहियूं। हू पंहिंजो पाण खे सुञाणे तब काफ़ी आहे। असांखे छा पहचानींदो कोई। ऐं ॿिए खे ॿुधाइण लाइ आहे बि कोन सत्संग, ज्ञान ॿिए खे ॾेखारण लाइ थींदो बि कोन्हे। जेको ॿिए खे ॿुधाइण लाइ ॾेखारण लाइ हूंदो आहे उहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, शब्द हूंदा आहिनि, अनुभव पंहिंजो हूंदो आहे, निजी पर्सनल, उहो ॾेखारे न सघिबो। त ज़रूरी आहे असां पहिरीं पंहिंजो पाण खे सुञाणूं। जेॾीं पंहिंजो पाण खे सुञाणे वेंदासीं उन ॾींहुं सॼी जगत खे बि पहचाने वेंदासीं कि सभु कूड़ आहे। ऑटोमेटिक डिटेच थी वेंदो हिन प्रकृतिअ सां ऐं प्रकृति जी हिननि शयुनि सां। क्रियाउनि में भी कोन फासंदासीं ऐं पदार्थ में भी न फासंदासीं। धीरे धीरे असांखां अलॻि थी वेंदियूं, प्रकृतिअ जी शयूं प्रकृतिअ में हली वेंदियूं, असां शेष वञी बचंदासीं। ऐं इहो ई सहारा पंहिंजो पाण खे पहचानणु। श्री कृष्ण भगवान चए थो पंहिंजो पाण खे सुञाणो ऐं पोइ तव्हां ॿिए खे जाॻाए बि था सघो, ॿिए खे उनजी पहचान कराए था सघो। 16 नंबर श्लोक में कृष्ण भगवान चए थो जेको ईअं नथो करे, जेको पंहिंजो पाण खे नथो सुञाणे, उहो दुर्मती आहे। सिधी सही आलोचना, सिधी सही गुस्सो। हाणे दुर्मती छो चई? भई न सुञातोसीं त न सुञातोसीं, गारियूं छो था ॾियो? कृष्ण भगवान चए थो गार उनखे थो ॾियां जेको पाण खे ॾाढो वॾो ज्ञानी थो सम्झे, ॿियनि खे उपदेश बि थो ॾे, पर अञा पंहिंजो पाण खे सुञातो कोन अथई। उहो दुर्मती न आहे त ॿियो छा आहे? ॿियनि खे उपदेश, ॿियनि खे ज्ञान ऐं दिखावो वॾो भक्तीअ जो, ज्ञान जो, पर जंहिंखे इहो ई विवेक कान्हे कि प्रकृति अलॻि आहे, पुरुष अलॻि आहे, शरीर अलॻि आहे, मन अलॻि आहे, बुद्धि अलॻि आहे, मां अलॻि आहियां, जंहिंखे अञा इहो ई विवेक कान्हे त उहो दुर्मती न आहे त ॿियो छा आहे? तत्र एवं सत्कर्तारम् आत्मानं केवलं तु यः
सकृत बुद्धित्वात् न सह पश्यति दुर्मति। दुर्मति, दुर्मति जो अर्थ है खराब बुद्धि, अशुद्ध बुद्धि, मलिन बुद्धि, जंहिंखे विवेक न आहे। भई विवेक ईंदो आहे सत्संग मां। जेको माण्हू सही तरीक़े सां सत्संग करे न त उनखे विवेक थींदो आहे। ऐं वॾे मां वॾो विवेक इहो ई आहे कि सत्य ऐं असत्य जी पहचान हुजे असांखे। सत्य माना शाश्वत रहण वारी शइ ऐं नष्ट थियण वारी शइ जो फ़र्क़ु असां समझी सघूं। पोइ समझी वेंदासीं सभु नाशवंत आहे जेको नज़र थो अचे, ऐं उहो शाश्वत आहे जेको नज़र नथो अचे, उहो आहियूं असां। इहा बुद्धि जितां मिले उहो सत्संग, अहिड़ो विवेक जितां मिले उहो सत्संग। गोरा एक देह बुझाई, गोरा एक देह बुझाई, सपना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाए। गोरा एक देह बुझाई, सपना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाए। गोरा एक देह बुझाई, गोरा एक देह बुझाई। थापे आन जाई कीर्तन होई, थापे आन जाई आपे आप निरंजन सोई। जिन सेविया तिन पाया मान, नानक गाविए गुणी निधान। गोरा एक देह बुझाई, गोरा एक देह बुझाई। कारिये सड़िए मन रखिए भाव, दुख पर हर सुख घर ले जाओ। कारिये सड़िए मन रखिए भाव, दुख पर हर सुख घर ले जाओ। गुरुमुख नादम गुरुमुख वेदम, गुरुमुख रहया समाई। गुर ईसर गुर गोरख बलिमा, गुर पार्वती माई। जे हम जाना आखा नहीं, कहना कथन न जाए। गोरा एक देह बुझाई, गोरा एक देह बुझाई।
जी पौड़ी गुरा एक देह बुझाई। इनजो मतलब अथव हे प्रभु हे सतगुरु मूंखे बुद्धि दे। त कहिड़ी बुद्धि? शुद्ध बुद्धि, मलिन बुद्धि न। मुंहिंजी बुद्धि शुद्ध कर। ऐं इहो ई घुरणु खपे, बुद्धि शुद्ध। मलिन बुद्धि त आहे ई असां वटि, ऐं मनुष्य त मलिन बुद्धीअ खे सुठी बुद्धि सम्झंदो आहे। चालाकीअ खे माण्हू प्लस पॉइंट सम्झंदो आहे। माण्हू सोचींदो आहे कि अगरि मां चालाकीअ सां कुझु कमु कढाए वठां, कंहिंखां कमु कराए वठां त मां ॾाढो इंटेलिजेंट आहियां। पर उनखे शास्त्रनि में मलिन बुद्धि चयो वियो आहे। शुद्ध बुद्धि घुरणु खपे। गुरा हिकु देह बुझाई। ऐं शुद्ध बुद्धि छा आहे? सभना जिया का हिकु दाता सो में विसरे न जाई। वो प्रभु परमात्मा मूंखां न विसरे, सो में विसरे न जाई। इहो आहे विवेक, कि जेको सत्य आहे, जेको तत्व आहे उहो असांखे यादि रहे, ऐं जेको नाशवंत आहे सो भली विसरी वञे त विसरी वञे। त शुद्ध बुद्धि जी सहारा आहे, मलिन बुद्धीअ जी निंदा आहे। हाणे जॾहिं असां ॿुधोसीं कि बुद्धि बि प्राकृतिक आहे, बुद्धि बि नष्ट थियण वारी आहे, त हुनजी सहारा छो? छो त सहारा इन करे कि शुद्ध बुद्धि असांजो स्वरूप जो ज्ञान कराईंदी आहे। शुद्ध बुद्धि विवेक, ऐं विवेक अनादि अथव। असांजी हीअ जेका बुद्धि आहे सांसारिक बुद्धि, इहा त प्राकृतिक आहे, नष्ट थियण वारी आहे। पर जेको विवेक आहे इहो अनादि आहे, नित्य आहे, सदाई रहण वारो आहे। विवेक विवेक वध में वधि माण्हूअ जो सुम्ही पवंदो आहे, जागृत न थी सघंदो आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी विवेक करे नष्ट न थींदो आहे। हर माण्हूअ जे अंदरि विवेक आहे, सत्य ऐं असत्य जी पहचान। त असां कोशिश कयूं विवेक खे आदर ॾियूं, बुद्धीअ खे न। विवेक सम्झंदा बि आहियो? हिकु आवाज़ भीतर मां ईंदो आहे जेको बिल्कुलु सही सही ॿुधाईंदो आहे असांखे कि मुंहिंजो विवेक थो चए, मुंहिंजो मन थो चए, ऐं मुंहिंजो विवेक स्वार्थ सां नथो चए, निष्पक्ष सां थो चए कि ही सही आहे, ही ग़लति आहे। इहो सभिनीनि खे भॻवान ॾिनो आहे विवेक। पर छा आहे, उहो माण्हू सुम्हारे छॾींदो आहे विवेक खे ऐं बुद्धीअ जी ॿुधंदो आहे। पोइ बुद्धि त चवंदव यहाँ जा यहाँ फायदा है, यहाँ 4 लोग ज्यादा है, या 3 लोग कम है, यहाँ फायदा है सांसारिक, इधर जा ये अच्छा है, अपना फायदा इसमें है। या प्राकृतिक बुद्धि नष्ट त खुद थींदी ऐं माण्हू खे बि नष्ट करे छॾींदी। पर विवेक न पाण नष्ट थींदो, न नष्ट थियण ॾींदो। विवेक तव्हां अगरि आदर कयो, उनखां कॾहिं पुछोसि त बिल्कुलु सही सलाह ॾींदव। कॾहिं ईंदो बि हूंदव मन में कि यार विवेक त मुंहिंजो हीअं थो चए, विवेक त चए थो ही सही आहे, ही हीअं ग़लति आहे, पर बुद्धि वरी हीअं थी चए, बुद्धि त हीअं थी चए। बुद्धि मां न 4 माण्हू हीअं था चवनि, 4 लोग ऐसा बोल रहे हैं। अरे 4 छॾियो, विवेक जी ॿुधो। कृष्ण भगवान चए थो विवेक जो आदर कयो, सत्य ऐं असत्य जी पहचान रखो। त सत्य ऐं असत्य जी पहचान सां छा थींदो? तव्हां सम्झी वेंदा कि शुद्ध स्वरूप जेका आत्मा आहे उहा कर्ता न आहे। जेका असांजो शुद्ध स्वरूप आत्मा आहे उहा कर्ता न आहे। थोरो सम्झो, अहंकार खे साइड कयो, बुद्धीअ खे साइड कयो, चइनि माण्हुनि खे साइड कयो, ऐं पोइ वीचार कयो कि तव्हां कयो छा कयो आहे। असां मां बि अगरि ॻाल्हाए रहियो आहियां त ॻाल्हाए रही आहे ज़बान, जेके वीचार अचनि था से भगवत गीता जा, प्रस्तुति हिन दिमाग़ जी प्रस्तुति, हथ हलनि था इहे हथ, त हिननि में मुंहिंजो छा? मां जेको चवां थो मां थो कयां त शरीर सुभाणे अस्वस्थ थी वञे, पोइ छो नथो करे सघां? मान लो बुखार थी पए, आवाज़ गलो बंदि थी वेंदो आहे घणेई दफ़ा,
थी वञे पोइ करे ॾेखारिया, माना इहो वहम आहे कि मां थो कयां। मूंखे स्वरूप जो ध्यान हुजणु खपे, साक्षी भाव हुजणु खपे कि ॻाल्हाए रही आहे ज़बान, हली रहियो आहे हथ, ॾिसी रहियो आहिनि अखियूं, मुस्कुराए रहिया आहिनि चप, ॿुधी रहिया आहिनि कन, पेरनि सां पंधु करे अचूं था त हली रहिया आहिनि पंध, व्याख्या दिमाग़ पे थो करे जेका कुझु ॿुधी आहे ॿिए जी, कुझु स्मृति कुझु भीतर मां थी अचे त उहा बि मुंहिंजी कान्हे, त मुंहिंजो छा आहे, कुझु बि न आहे। इहो सभिनीनि खे सोचणु खपे कि मुंहिंजो कुझु आहे ई कोन। इहो आहे विवेक, असली विवेक। पोइ हिकु ई ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे कि असां कुझु कोन आहियूं करण वारा, सभु गुणनि में पिया था व्यवहार कनि, क्रिया सां पे थी हले, इंद्रियूं सां पे थियूं व्यवहार कनि, प्रकृति सां पे थी हले, असां केवल ॾिसण वारा आहियूं। त केरु आहे पोइ करण वारो? असां सभु ॾिसण वारा आहियूं। इहो विवेक अची वञे न त पोइ असां हिन साइड थी वेंदासीं, कृष्ण जे साइड। पर अगरि इहो विवेक न आहे त कृष्ण उन्हनि खे साफ़ थो चए दुर्मति। जंहिंखे मत कोन्हे, विवेक कान्हे, सो दुर्मति। उहो सोचींदो आहे मां थो कयां, सब कम मैंने किया, मैं करता हूं, मैं करने वाला। न, गुरबाणी ॿुधाया मैं, गुरबाणी में तो ॻाल्हियूं पिया था। सब तेरी तू सब निधि आया, जिसनो कृपा करे तिन नाम रतन पाया, जिसनो कृपा करे तिन नाम रतन पाया। गुरमुख लाधा मनमुख गवाया, तुध आप बिछोड़िया तुध आप मिलाया। जो तो भावे सोई थीसी, जो तो भावे सोई थीसी। जो तू दे है सोई हो पाई साई, तू करता सचियार बेटा साई साई। तू करता क्या करता, तू करता सचियार बेटा साई। जो तो भावे सोई थीसी, जो तो भावे जो तू दे
जिसनो तू जाने सोई जन जाने हर गुण सदही आँख मखाने हर गुण सदही आँख मखाने जिन हर सेविया तिन सुख पाया सहजे ही हर नाम समाया सहजे ही हर नाम समाया जो तो भावे सोई तीसी जो तूने है सोई हो पाई तू करता सचियार मेरा साईं तू आपे करता तेरा किया सब होए तुध बिन दूजा अमर न कोए तुध बिन दूजा अमर न कोए तू कर कर वेखे जाने सोए जन नानक गुरमुख प्रगट होए जन नानक गुरमुख जो तो भावे जो तू दे है सोई हो पाई गुरु नानक हेॾो कमु कयो केॾो कमु कयईं जीव मात्र जे लाइ रटन यात्राऊं खुदि पहिरीं साधना कयईं ॻोल्हियईं परमात्मा खे वरी विरहायईं पर तॾहिं बि छा चयईं करता पुरख त हुन हू करता पुरख हो आहे करण वारो हू आहे मां कोन आहियां हे त थियो गुरु नानक भगवान राम जॾहिं रावण खे मारे करे सीता खे वठी करे पुष्पक विमान में वेही करे जॾहिं अचे पियो न त सीता खे ॾेखारेसि पियो सीता हिते ॾिस लड़ाई थी हुई ॾाढी वॾी लड़ाई थी हिते लक्ष्मण मूर्छित थियो हो उहे सभु घटनाऊं ॿुधाईंदो पियो अचेसि ऐं पोइ ॿुधाएसि थो हिन जॻह ते कुंभकर्ण मरियो हिन जॻह ते कुंभकर्ण मरियो हिन जॻह ते रावण मरियो हिन जॻह ते रावण वध थियो हाणे तव्हांखे कुझु सम्झ में अचेव थो मां छा थो चवणु चाहियां छा राम इहो नथो चएसि कि मां मारियो राम इहो नथो चएसि कि हिते मूं रावण खे मारियो हिते कुंभकर्ण न हिते रावण मरियो कंहिं मारियो तू करता राम जहिड़ो अवतारी पुरुष बि थो चए तू करता सचियार मेरा साईं उन्हें मारियो मरियो हिते तो जलेबियूं कीअं थी चवनि कि मैंने किया हमारे गुरु ने सब कर दिया गुरु भगवान ने सब कर दिया जलेबी तो ईंदव हर सत्संग में लास्ट में भली अचे हलो जलेबियुनि खे छॾियो साइड उहे त अलाए कंहिं ॿुधायो कि उहे ख़तम थी वयूं साईं हाणे छॾे ॾियोनि उहे नष्ट थी वयूं छॾियो उन्हनि खे तव्हां कीअं चवंदा आहियो मां हीअ कमु कयो मां हीअं कयो हाणे न चइजो चओ भली पर समझिजो न
भुल या ॾाढी, उनखे कृष्ण भगवान दुर्मति थो चए। उहो दुर्मति आहे जेको पाण अहंकार करे पियो थो चए मां हीअं कयो। त हिते सत्संग खे विराम था ॾियूं।